नाज़िर सिंधु दरिया में पानी जे वहकरनि में वाद बाद बोर्ड जो पानी दादू जे कचे जे 3 यूनियन काउंसलरनि खे मुतासिर कंदे दादू बचाओ बंद सां टकराइजी वियो आहे। रवाई सां असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे दादू मां मेरान टीवी जो रिपोर्टर अशफाक अहमद मलिक। जी अशफाक, क्या तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं दादू जे यूनियन काउंसिल सियाल में जेको सो ताज़नि बरसातुनि खां पोइ जेका सिंधु दरिया में पाणी जो चाढ़ आहे उन खां पोइ हिते ॿोॾि जी सूरत हाल कचे वारे इलाइक़े में पैदा थी वई आहे। 3 यूनियन काउंसिल आहिनि, यूसी सियाल ऐं यूसी पाट ऐं यूसी मोंदर जेका आहे उहा मुकमल तौरु पाणी जे घेरे में अची वई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते ॿुधाए पियो वञे त 20 खां वधीक जेका सरकारी स्कूल आहिनि उन्हनि में पाणी दाख़िल थी वियो आहे ऐं 6000 खां वधीक जेकी मासूम ॿार आहिनि उहे तालीम जे ज़ेवर खां महरूम थी विया आहिनि। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिते ॿुधाए पियो वञे त जेको पाणी आहे हितां जे रवासियुनि जे घर में दाख़िल थी चुको आहे। हिन महिल ताईं तक़रीबन ॿुधाए पियो वञे त 250 खां वधीक जेकी कचा घर आहे उहे ड्रही पट थी विया आहिनि। हितां जा जेका इलाइक़े वासी आहिनि उहे तमामु घणो परेशान आहिनि। उन्हनि खे ज़िले इंतिज़ामिया पारां दादू जेको आहे मुंतक़िल करण लाइ के बि जोगा उपाउ न वरिता विया आहिनि। हिननि खे न हिते ॿेड़ियूं फ़राहम कयूं वयूं आहिनि त जीअं हू पंहिंजो सामान ऐं पंहिंजूं जानियूं महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करे सघनि। पर मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त असांजे हितां जे इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि तमामु ज़िले इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ु सख़्तु एहतिजाज कंदे दायो आहे त जेको हींअर पाणी आहे उहो 3 यूनियन काउंसिलनि खे मुकमल तौर ते घेरे में आणे छॾियो आहे। पर ज़िले इंतिज़ामिया कंहिं बि उन जे खे हितां जेके जानियूं आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण लाइ के बि जोगा उताम न हितां न ई ज़िले इंतिज़ामिया या चूंडियल नुमाइंदो हिननि वटि आयो आहे त हिते जेकियूं आहे सो तव्हांखे कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि। हिननि जूं बार बार इहे शिकायतूं आहिनि त असांजा जेकी मासूम ॿार ऐं ॻोहारियूं औरतियूं आहिनि उहे घरनि में दाख़िल आहिनि, उहे बीमारी में विकोड़जी चुकियूं आहिनि पर उन्हनि खे महफ़ूज़ हंधनि लाइ मुंतक़िल करण लाइ के बि ॿेड़ियूं न आहिनि। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन 3 यूनियन काउंसिल जो दादू ज़िले सां ज़मीनी राब्तो जेको आहे उहो कटियल आहे गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां। इन जे करे हिननि खे खाद ख़ुराक वारी जेकी शयूं आहिनि उते हिते किलत पैदा थी वई आहे। हितां जे जेको आहे रवासियुनि इहे शिकायत कई आहे ज़िले इंतिज़ामिया तां फौरी तौर ते उन्हनि खे ॿेड़ियूं फ़राहम कयूं वञनि सरकारी तौर ते त जीअं हू पंहिंजूं जानियूं ऐं जेको मासूम ॿार ऐं जेको ॻोहारी औरतूं घरनि में बीमार पियल आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करे सघनि या उन्हनि खे अस्पताल में दाख़िल कराए उनजो इलाजु कराए सघनि। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस जेको आहे तरफ़ां के बि हिते मेडिकल कैंप न लॻायूं वयूं आहिनि जिन मां मासूम ॿारनि जो इलाजु कराए सघे। हिते जेकी मासूम ॿार घरनि में दाख़िल आहिनि उनमें मलेरिया, चमड़ी समेत ॿियूं ख़तरनाक बीमारियूं पखिड़िजी चुकियूं आहिनि। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन महिल इहा सूरत हाल आहे दादू जा जेका शहरी आहिनि उन्हनि में ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे छाकाणि त जेको हितां जो कच्छ जो पाणी आहे ॿोॾि जो उहो बंद सां टकराइजी चुको आहे।